अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कोरोना जी वबा सबबि ईंदड़ वक़्तु इंतिहाई ॾुखियो आहे। SOPs ते अमल न कयो त वॾो नुक़सानु पहुचंदो। असांखे हिकु ई वक़्तु कोरोना जी वबा ऐं बुख खे मुंहुं ॾियणो आहे। क़ौमी असेंबलीअ में बजट इजलास कंदे वज़ीर आज़म चयो त वबा सबबि इस्पतालुनि ते दबाव वधी रहियो आहे। जेकॾहिं एहतियात न कयो त वॾो नुक़सानु थींदो। स्मार्ट लॉकडाउन करे मईशत खे पहुचंदड़ नुक़सान ते ज़ाब्तो आणण जी कोशिश करे रहिया आहियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ऐवान ऐं टीवीअ ते मनाज़रे जो चैलेंज ॾींदे चयो आहे त वज़ीर आज़म इलेक्टेड न पर सिलेक्टेड आहे। इमरान ख़ान अगरि चूंडियल हुजे हा त खेसि अवाम जो ख़्यालु हुजे हा। क़ौमी असेंबलीअ में ख़िताब कंदे बिलावल चयो त वज़ीर आज़म जी तक़रीर अवाम लाइ न पर सिलेक्टर्स लाइ हुई। कठपुतली हुकूमत जी पॉलिसी बि कठपुतली आहे। इमरान ख़ान पाकिस्तान जो वाहिद वज़ीर आज़म आहे जंहिं नरेंद्र मोदीअ जी चूंड मुहिम हलाई। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां उसामा बिन लादन शहीद करार। क़ौमी असेंबलीअ में ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त असांजे इत्तेहादनि सां कॾहिं बि हिकु ॻाल्हि न आहियां विसारे सघियो, जंहिं सबबि पाकिस्तानियुनि खे शर्मिंदगीअ जो मुंहुं ॾिसणो पियो। अमेरिकन एबटाबाद में अची उसामा बिन लादन खे शहीद कयो, जंहिं जे नतीजे में सॼी दुनिया असांखे घटि वधि ॻाल्हायो। अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजो इत्तेहादी असांजे मुल्क में अची कंहिंखे बि मारे थो ऐं असांखे ॿुधायो बि नथो वञे। नून लीग अॻवान ख़्वाजा आसिफ़ चयो त वज़ीर आज़म अॼु उसामा बिन लादन खे शहीद करार ॾेई छॾियो। क़ौमी असेंबलीअ जे इजलास दौरान ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ़ चयो त पाकिस्तान में दहशतगर्दीअ जो बुनियादु विझंदड़ उसामा बिन लादन खे वज़ीर आज़म शहीद करार ॾेई रहियो आहे। मुल्क खे वधीक तबाहीअ खां बचाइणो आहे त वज़ीर आज़म मां जान छॾाइणी पवंदी। कोरोना वायरस कुझु माण्हुनि खे रातो राति अरबपति बणाए छॾियो आहे। NDMA अरबें रुपया हेॾां होॾां करे पई, ख़बर न आहे त इदारो कीअं कमु करे थो। चीफ जस्टिस जा कोरोना बाबति पाण मुरादो केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त NDMA जे ख़र्चनि जो को निगरानी करे रहियो आहे या न। NDMA ॿाहिरां दवाऊं घुराए रही आहे। दवाऊं कहिड़े मक़सद लाइ घुरायूं पियूं वञनि? छा घुरायल मशीनरीअ ते कस्टम ड्यूटी अदा कई वई? डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ पुलिस मोरो पुलिस क़त्ल केस में घुर्बल ॿिनि जवाबदारनि जावेद अली ऐं माशूक अली ज़रदारीअ खे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।